असां सदाईं आलिमनि खां बुज़ुर्गनि खां माउ जो मक़ाम ॿुधो आहे। हे जेके पीर वीचारा कमाईंदा था वतन ज़िंदगी सॼी ॿाहिरि, उन्हनि जो मक़ाम छा आहे? पाण फरमायूं रिज़ल रब फी रिज़ल वालिद व सख़्तुर रब फी सख़्तिल वालिद। वरी पीउ जो मक़ाम ई आहे, अगरि पीउ राज़ी त अल्लाह राज़ी, अगरि पीउ नाराज़ त अल्लाह बि नाराज़। अगरि पीउ राज़ी अल्लाह बि राज़ी। रिज़ल रब फी रिज़ल वालिद, अगरि तव्हां खां तव्हांजो पीउ राज़ी आहे त पोइ सम्झो त ॼण त तव्हां सां अल्लाह बि राज़ी आहे। अगरि तव्हां खां तव्हांजो पीउ नाराज़ आहे त पोइ सम्झो तव्हांजो अल्लाह बि तव्हां खां नाराज़ आहे। ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ो सहाबी आहे हज़रत अबू दरदा, फरमाए थो मां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ॿुधो आहे, फरमाइनि पिया पीउ जे बारे में अल वालिदु औसतु अबवाबिल जन्नह, जन्नत जा जेके 8 दरवाज़ा आहिनि उन्हनि मां विचे में विचो जंहिंखे असां मेन गेट चवंदा आहियूं, हे मस्जिद जो मेन गेट ही आहे, विचों दरवाज़ो मेन हूंदो आहे हमेशह। फरमायो जन्नत जो मेन गेट जेकॾहिं आहे, अगरि तव्हां चाहियो था त जन्नत जे मेन गेट मां हासिल थियो त पोइ उन सूरत में पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत कजो, छो जो पीउ उहो हस्ती आहे जेका जन्नत जो मेन गेट ऐं दरवाज़ो आहे। इन गेट मां जेकॾहिं दाख़िल थियणो आहे त पोइ पीउ जी ख़िदमत करणी। मज़ीद इस्लामी मालूमात ऐं बयानात जे लाइ मौलाना राशिद हिमोरो जे फेसबुक, यूट्यूब ऐं टिकटॉक चैनल खे फॉलो कंदा। शुक्रिया।